हिन वक्त जाम शोरे जो सदर साईं बचल ख़ासकैली साहब पंहिंजे स्टेज जी ख्यालनि जो इज़हार करे रहियो आहे। असीं भलीकार चवंदा साईं बचल ख़ासकैली साहब खे। साईं आरफ ते कॾहिं साईं मथे कयो साईं बचल ख़ासकैली पहिरियां मुंहिंजा सीनियर दोस्त असांजा मोहसिन जेके मुंहिंजे साॼे पासे वेठा आहिनि, जिन असांजे खाते मां पंहिंजी सर्विस पूरी कई आहे, उन्हनि खे जेको साईं हाई साहब माननो आहे, उन ते असीं सभु उस्ताद हाई साहब जा शुक्रगुज़ार आहियूं। हाई साहब जे पूरी टीम जा शुक्रगुज़ार आहियूं। साईं वारा चवंदा टे मिंट ॻाल्हाइजो, असांखे 1.5 मिंट लहण में लॻो आहे, उहो 1.5 मिंट असीं कटींदासीं। जो ॻाल्हाइण लाइ हिकिड़ो उस्ताद सो ख़ासि करे प्राइमरी ऐं सम्झां थो कलाक थोरो आहे, असांजे लाइ असांखे ॻाल्हाइण जी आदत आहे, असीं कलाक सम्झूं घणो ॻाल्हाईंदा आहियूं। बहरहाल हीअ हिकिड़ी सुठी रवायत आहे ऐं खुदा ॼाणे सही आहे या ग़लति आहियां, पर जेका ॻाल्हि सही सम्झां थो उहा आउं करे छॾींदो आहियां। थी सघे थो किन दोस्तनि लाइ उहा सही बि न हुजे। हीअ असां जेको हाई साहब प्रोग्राम कयो आहे, मुंहिंजे ख़्याल में पूरे सिंध जे उस्तादनि खे उन मान ॾियण लाइ कयो आहे। मुंहिंजा दोस्त हिते बार बार असांखे पंहिंजी उमिरि जो तानो पिया ॾियनि, नौजवान उस्ताद साईं असां बि करे नौजवान हुआसीं यार, असांखे उमिरि पंहिंजी यादि न ॾियारियो, छो त हर को वक़्त खां अॻु में असांखे पूरो कयो। ही अव्हां जी मिल्कियत आहे, असां सुभाणे सभु छॾे वेंदासीं। जी साईं वारा बि काफ़ी उहिदनि ते फाइद रहिया, पर अॼु पाए वेठा आहिनि। सुभाणे असां अहिड़ी जाइ ते हूंदासीं, तभी असांजी जाइ ते हूंदो। ही तव्हां नौजवाननि जो प्लेटफॉर्म आहे, असां सभु सिर्फ़ु सीनियरनि जो न आहे। इन करे न नौजवान न को ओल्ड आहे, न यंग न ओल्ड, सभु उस्ताद आहियूं। हीअ उस्तादनि जी मिल्कियत आहे, हिन जी हिफ़ाज़त करणु, हिन खे संभालणु अवां सभिनी जो हिकु जेतिरो फ़र्ज़ु आहे। हिन वक़्त खां अॻु में ऐं सम्झां थो जेके जेके दोस्त रहिया आहिनि, उन्हनि इन जी हिफ़ाज़त ज़रूरु कई आहे। हिन वक़्त में थोरो घणो इशू ज़रूरु आहे। असां चऊं था असां वटि दड़ाबंदी कान्हे, कॾहिं असां पंहिंजी दिलि खां इहो सुवालु कयो आहे त जेको असां इहो चऊं पिया असां में दड़ाबंदी कान्हे, छा इहा ॻाल्हि असां सही कयूं पिया? पंहिंजो पाण खां सुवालु कयो, छा असां इहो सही कयूं पिया? मरकज़ जी वर्किंग कमेटी जी मीटिंग जेका थी आहे, उन में आउं वियो आहियां एज़ ए ज़िले सदर। मूं शिरकत कई आहे, हल बरदारी तकरीब में मूं शिरकत कई आहे, पर उन्हनि जो माण्हू थी न, उस्तादनि जो नुमाइंदो थी मूं ते शिरकत कई आहे। हूअं मुंहिंजो मोहबत, मुंहिंजो साथ जीअं कल्ह हज साहब सां गॾु हुयो, अॼु बि आहे ऐं इंशाअल्लाह सुभाणे बि रहंदो। पर जॾहिं असां हिकिड़ो इदारो ठाहियो आहे, ऐं पंहिंजो फ़र्ज़ु थो सम्झां उन इदारे खे मान ॾिजे। उन में वेठल माण्हू ज़रूरु कमज़ोर थी सघनि था, उन में वेठल